नाज़रीन गढ़िया सीन मावा के आम ख़बर ॾींदा हलूं त कोट दुरानी गढ़िया सीन में 14 दिसंबर ते ऐलानियल ज़मीनी इलेक्शन के हवाले सां पीपल्स पार्टी पारां अहम इजलास थियो आहे। ही ॿी सियासी कार्नर गॾिजाणी थी आहे गढ़िया सीन जे अंदरि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह पहिरीं सियासी कार्नर गॾिजाणी जेका आहे मदई DM हाउस से सैयद मोहम्मद शाह जे मेज़बानी अॻुवाणी में थी हुई। अॼु कोट दुरानी गढ़िया सीन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेका अहम गॾिजाणी इजलास जेको थियो आहे ज़मीनी इलेक्शन में 14 दिसंबर ते इलेक्शन के हवाले सां त इजलास के अंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाणनि जंहिंमें PS नव जो जेको उम्मीदवार आहे आगा शहबाज खान दुरानी, आगा मसीह खान दुरानी जेके अगुणा जेके ज़िले चेयरमैन आहिनि उन्हनि ख़ुसूसी शिरकत कई आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा सदर जेके आहिनि मीर आबिद हुसैन भयो, MLA शहरयार खान महर बि इजलास में शिरकत कई। इजलास में शिरकत कंदड़ में इंफॉर्मेशन सेक्रेटरी जेके आहिनि पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा नाज़िमुद्दीन डहर साहब ऐं आगा मोहम्मद खान दुरानी, आगा मीर हमज़ा खान दुरानी भी इजलास में शिरकत कई आहे। ऐं आगा बैरिस्टर अली खान दुरानी, बैरिस्टर आगा मीर मुस्तफ़ा खान दुरानी, जूनियर अल्ताफ़ खान भयो, तालके सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साहब भी इजलास में शिरकत कई आहे। अव्हांखे ॿुधायां त जेके PP तालका सदर आहिनि ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी जेके पीपल्स पार्टी तालके गढ़िया सीन जे वर्करनि जो जी दिलनि जी धड़कन आहिनि उन्हनि जो ख़ुसूसी ख़िताब पिणु थियो आहे ऐं वर्करनि जेको आहे उनजे ख़िताब खे ॾाढो साराहियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इजलास जे अंदरि जेके आहिनि साबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके गढ़िया सीन जा जेके सदर आहिनि अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो ऐं मौजूदा जनरल सेक्रेटरी आगा जावेद दुरानी ऐं लेडीज़ विंग जी अॻुवाण जेका आहे आपा रुखसान मरखियाणी समेत तालके गढ़िया सीन जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल सां तालुक़ रखंदड़ पार्टी जा सुदूर, जनरल सेक्रेटरीज़, इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई आहे। इजलास के अंदर PS नव गढ़िया सीन ते जेका थींदड़ 14 दिसंबर ते ज़मीनी इलेक्शन जे हवाले सां पॉलिसी प्लान ठाहियो वियो ऐं आगा शहबाज खान दुरानी के वधि में वधि वोट ॾियारण जे हवाले सां हिकमत अमलीअ ते गौर वीचार कयो वियो। जेके पार्टी जा उहिदेदार आहिनि ज़ैली उन्हनि खे हिदायत कई वई त मक़ामी सतह ते आगा शहबाज खान दुरानी जे हवाले सां हिकु सुठो जेको आहे वर्क कनि, वोटरनि ताईं पहुचनि ऐं वोटरनि खे जेको आहे पोलिंग स्टेशन ताईं पहुचाइण जे हवाले सां हाणे खां वठी पंहिंजी हिकमत अमली जोड़नि आगा शहबाज खान दुरानीअ खे वधि में वधि वॾे वोटनि जी लीड सां कामयाबु कराइण जे हवाले सां जेको आहे पंहिंजे इलाइक़नि में वञी करे पॉलिसी ठाहिनि ऐं कमु शुरू करे ॾियनि।